जय झूलेलाल। तव्हां सभिनि खे चालीहे साहिब जी लख लख वाधायूं। अचो त हाणे पाण अॻिते जी क्लास शुरू कयूं। अॼु जी क्लास शुरू कयूं। अॻिते कुझु अखर सिखूं, लिखूं, पढ़ूं। जीअं त पाण ॼाणूं था, पाण सिंधी रीडर पहिरियों सर्टिफिकेट कोर्स राष्ट्रीय सिंधी ॿोली विकास परिषद बड़ौदा जी बुक आहे। इहो कोर्स कयूं था। पाण पढ़ियो हुयोसीं ज़ ताईं। ज़ अॼु पाण अॻिते पढ़ंदासीं त। पाण पढ़ियो हुयोसीं श ताईं, ज़ ताईं। ज़ पढ़ियो हुयोसीं। अॼु पाण खे अॻिते पढ़णो आहे। हेतिरो पाण पढ़ियो हुयोसीं। अॻिते आहे त। त तोतो, त तोतो, त तबलो। ज़ ज़ुल्म, ज़ ज़ुल्म, ज़ ज़हर। ऐ ऐनक, ऐनक, ऐनक। ऐ ऐनक, ऐ ऐनक। त तोतो, ज़ ज़ुल्म, ज़ ज़ुल्म, ऐ ऐनक। ग ग ग गलती, ग गलती, ग गलती, गालीचो। फ फर्ज, फ फर्ज, फ फ़कीर। त तोतो, ज़ ज़ुल्म, ऐ ऐनक, ऐनक। ग गालीचो, ग ग गालीचो। फ फर्ज, फ फर्ज। फ फल, फ फल, फ फल। फ फणोटो, फणोटो। क कलम, क कलम। हाणे अचो असां लिखण जी प्रैक्टिस कयूं। त तोतो, ज़ ज़ंजीर। हिते बिंदी लॻंदव। हिकु बिंदी। ऐनक, ऐनक। ग गालीचो, ग गालीचो। हिते बिंदी अथव हिकु। फ फ़कीर, फ फ़कीर। हिकु बिंदी। फ फ़कीर, फ फ़कीर। फ फल, फल। फल। 4 बिंदियूं अथव हिते। हिते 4 बिंदियूं अथव।
क कलम, क कलम, 2 बिंदियूं, क कलम, 2 बिंदियूं। त बसि प्रैक्टिस कयो, अॻिते वरी मिलंदासीं नए अखरनि सां। असांजो पूरो अल्फ़ाबेट जेको आहे बसि नेक्स्ट वीडियो में कंप्लीट थी वेंदो। पोइ असां 2 अखर 3 अखर जोड़णु सिखंदासीं, मात्राऊं सिखंदासीं। त मिलंदासीं अॻिते वरी नए वीडियो सां। त एतिरी प्रैक्टिस कयो। मां आशा कयां थी तव्हांखे मुंहिंजो सम्झ में ईंदो हूंदो। अगरि किथे कुझु डिफ़िकल्टी लॻे थी त तव्हां मूंखे कमेंट कयो, मां उन जो आंसर ॾियण जी कोशिशि कंदमि। ठीकु आहे, त हलूं। जय झूलेलाल।